जी नाज़रीन, आऊँ इन वक्त इबरत के ज़िले ऑफिस से मौजूद आहियां जिते तालका मातली जे जेको आहिनि मुतासिर जेको आहिनि पोड़ी हथ हुते टनलियार पहुता आहिनि। उन्हनि जो चवणु आहे साइकी तबके में पाक सिंगार में उन्हनि जी ज़रई ज़मीन ते बाअसर जेको रेवेन्यू जा अमलदार आहिनि हू कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिते असां सां गॾु जेको आहिनि मुतासिर हू मौजूदु आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हायूं। मातली डिस्ट्रिक्ट बदीन खां शहर टंडो गुलामी खां असीं पंहिंजी प्रेस करण आया आहियूं त एजाज रिकॉर्ड करण आहियूं त असांजो आबाई ज़मीनूं आहिनि तलका चंबड़ त पोइ पाक संगार जी देसाइकी में जेके ज़मीन 2000 खां पहिरीं खां वठी असांजा ज़मीन पंहिंजा अधी संभाले रहिया हुआ। ठीकु आहे त जेके तपेदारनि सां मिली भगत करे रेवेन्यू वारनि सां मिली भगत करे असांजी ज़मीनुनि ते हुननि नाजाइज़ कब्ज़ा कराए छॾिया आहिनि जंहिंजा असां फुल सबूत आहिनि। हिननि वटि हिकिड़ो डॉक्यूमेंट्स बि न आहे पर असां जंहिं फॉरम ते वञूं था उते ही मुख़्तियारकार ऐं रेवेन्यू वारा पाण असांजे ख़िलाफ़ु रिपोर्टूं था ॾियनि त जेको हीअ ज़मीन जा मालिक कोन्हनि ठहियो। ठीकु आहे दरी ज़मीन साईं असांजी दरे न त माना 3000 खां एकड़ खां मथे ज़मीन आहे असांजी ज़मीन जंहिं ते तपेदार जेको मोहम्मद अली परियाड़ ज़ाती ज़मीन ते माना असांजी वॾनि जी इजाज़त सां हुन ज़मीन ते वेठल हुआ। हींअर उहो नाजाइज़ तरीक़े सां नक्शनि ते पंहिंजे तरीक़े सां 50 डाला ॻोठ चढ़ाया आहिनि। ठीकु आहे नाजाइज़ तरीक़े सां पंहिंजा ॻोठ चढ़ाया आहिनि। उन्हनि में हुननि जो हिकिड़ो एकड़ बि कोन्हे जंहिंजा असां वटि सबूत आहिनि। जेकॾहिं हुननि किथे डॉक्यूमेंट्स आहिनि पंहिंजा ज़मीन त खणी अचनि जिते फ़ैसिलो रखाइनि उते असांखे उहो फ़ैसिलो माना मंज़ूरु आहे जिते बि रखाइनि फ़ैसिलो। जंहिं लाइ करे असां वसवारनि खां रईस गुलाम क़ादिर मरी वटि रईस गुलाम हुसैन खोखर वटि बि असां पंहिंजो जेको फ़ैसिलो रखायो। ठीकु आहे उन्हनि खे असां चयो त हुननि चयो आहे तुंहिंजो मसइलो जेको रईस वॾो ई कंदो। हीअ तपेदार असांखे ॾाढा आहिनि त हीअ तपेदार जेको आहिनि सभिनी वसवारनि खां बि ॾाढा आहिनि। ऐं हींअर असां जेको पंहिंजो ताज़ो डी सी टंडो अलायर खां जेको पंहिंजो हीअ जेको बयान एतिहाद रिकॉर्ड कराया आहियूं त DC साहिबु चवे थो त भई जेको हीअ मूंखां ॻाल्हि करी आहे ऐं तव्हां जेको पंहिंजो फोरम में कानूनी सवाल करे था मूंखां ॻाल्हि करी आहे। जेकॾहिं हीअ सरकारी माण्हू ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदा हे सरकारी माण्हू ज़मीन ते कंदा उहो बि ॻाल्हि DC साहिब खां करी हूंदी त पोइ हिन जे मथां कहिड़ी माफ़िया जो हथ आहे केरु इंसाफ़ु कंदो असां सां। मक़ामी तपेदार वारनि असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो नाजाइज़ कब्ज़ो कयो वियो आहे। ठीकु आहे न असांजे वरी उनखे संभालण लाइ ॾिनी लेकिन उन्हनि कब्ज़ो करे छॾियो आहे। उन ते कूड़ा खाता कया विया आहिनि ऐं कूड़नि खाते ते फर्दी नाला हया विया आहिनि त तपेदारनि पंहिंजे माइटनि जा ई हया आहिनि त महिरबानी करे असांखे कब्ज़ो छॾायो वञे असांजो मसइलो हल कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां एहतियात चंद्रन जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त असांजी जेको ज़रई ज़मीन आहे 3000 खां वधीक उन ते जेको आहिनि रेवेन्यू जा जेको अमलदार आहिनि हू कब्ज़ो करे वेठा आहिनि। असां DC ऐं कमिश्नर खां अपील कयूं पिया त ख़ुदा हिन मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी ऐं जेको असांखे असांजी जेको ज़रई ज़मीन जो कब्ज़ो थियल आहे हुनजो कब्ज़ो ॾियारे वञे। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़ टंडो अलायर।